ज़हर ज़िंदगी ॿियनि जे करे तव्हां पाण खे ॾाढो थकायो आहे। कॾहिं कॾहिं दुनिया जहान जा मसला पासे ते करे इंसान पंहिंजे जीअं जान जे लाइ बि सोचे। पंहिंजे लाइ त हर को जीअंदो आहे, पर असुल में इंसान उहो हूंदो आहे जेको ॿियनि कारण जीए। मां तव्हांखे ईअं नथी चवां त तव्हां ॿियनि जा मसला हल करणु छॾे ॾियो। ॻोठ वारनि जे लाइ भलाईअ जा कम कंदा रहो, पर उन सां गॾोगॾु पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु कयो न। मुंहिंजो ख़्यालु रखण वारी तूं जो आहीं, पोइ मां पंहिंजी सिहत जे बारे में छा सोचां? ठीकु आहे, मां तव्हांजो ख़्यालु रखंदसि, पर हाणे तव्हां कमाल जे बारे में सोचो। खणी जो हू हिन वक़्तु आज़ादु ख़्याल जो मालिक आहे, पर उनखे पाबंद तव्हां बणाए सघो था। पसंदि जी शादीअ जे चकर में वरी को ॿियो मसइलो न करे। इहा परेशानी त मूंखे बि आहे, पर रुखसार बेगम छा कजे? जॾहिं बि हुन सां शादीअ जे बारे में ॻाल्हायां थो त नटाए थो वञे। मां छा कयां? अॼु मां कमाल सां ॻाल्हायां थी ऐं हुन खां पुछां थी, जेकॾहिं हो पंहिंजी पसंदि नथो ॿुधाए न, पोइ असां ॿई पंहिंजी पसंदि ते हुनजी शादी कराईंदासीं। रुखसार बेगम, कमाल खे तूं राज़ी कर, उनजो रिश्तो मां पाण घुरंदुसि। वालेकुम अस्सलाम। वियो वियो वियो। ॻाल्हि त ॿुध हेबत, ही लाहौती तोखे किथां हथ आयो? बस असगर खे छॾण वियुसि, वापसी ते यार मिली वियो लाहौती। हेबत, असगर खे काॾे रवानो कयो अथई? कम सां निकिरी वियो आलार खान, कुझु ॾींहुं न ईंदो। भला मूंखे खैरूअ जी त ख़बर ॾे। गिदड़ हथीको आहे, सिर्फ़ शींहं पंहिंजी गुफ़ाऊं ॿाहिरि निकिरे। अॼु जो अॼु इन्हीअ गिदड़ जो शिकार था कयूं। इन्हीअ गिदड़ खे कीले खणी हिते था अचूं, उन खां पोइ असुल हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी है। पत आलार खान इन शिकार ते मूंखे बि वतियूं हलजो है। हालाउती तोखे बि वठी हलंदासीं। इन्हीअ गिदड़ खे टिनि तरफ़नि खां घेरो कंदासीं। जेकॾहिं टिनि तरफ़नि खां घेरो न कयोसीं त इहो गिदड़ हथ न ईंदो। ऐं जॾहिं इहो गिदड़ असांजी मुठ में आयो न, पोइ त तोखे ख़बर आहे लाहौती, हलार जी सट मुड़स थॾे ते चट। तू लाजवाब आहे, सच भी तुझो तो को मिसाल ही नाहे। सच्ची सच्ची तो चवां साईं, जेकॾहिं तूं चाहीं थी त 4-5 लख हिक ई धक सां मिलनि, त पोइ सॼो ध्यानु मीरा ॾे ॾे। कुझु अहिड़ियूं तस्वीरूं कढी मीरा जूं पठाणीअ ॾे व्हाट्सअप कर, जीअं रब न ॾिसे त उन जा होश ई ख़ता थी वञनि ऐं रड़ियूं रभाट करे हिते अचे मुंहिंजे पेरनि में किरे। तू छा थो सम्झी त असां इन तस्वीरनि जे वसीले मीरा खे बदनाम करण में कामयाब वेंदासीं? छा रबन उन्हनि तस्वीरनि जे करे मीरा सां रिश्तो ख़तम करे छॾींदो? रबनो राणो पंहिंजो पाण खे घेरती पुट सम्झंदा आहिनि। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, मीरा जी बदनामीअ खां पोइ कॾहिं बि मीरा खे क़बूल न कंदो रबन। ठीकु आहे मुंहिंजा साईं, मां त मीरा खे 5 लखनि जे करे घुटो बि ॾेई सघां। ही छा थी करे मूंखे घुटो ॾेई मारींदी छा? ओठे वारनि ने 5 लख बासिया आहिनि, पूरा 5 लख। बस दुआ कर हिकु चक्कर मीरा ऐं रबन जो रिश्तो टोड़ाइण में कामयाब वञा, पोइ रुगो लुकमान मीरा सां मंगणो करे रिश्तो गॾिजी वञे। पोइ ओठ जड़े ओठ खे पंहिंजे कदमनि में झुकाइण आसान थी वेंदो, छो त मुंहिंजो नालो गुलाम आहे। गुलाम ऐं गुलाम जेसी ताईं गंद न करे मज़ो ई न अचे। अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, त रबन वारा हाणे शादी करण में देरी न कंदा। करणा आहिनि, पैसो कोन अथनि, बाक़ी इहो अथई काज वॾो कंदा। एसी ताईं जेसि ताईं फसल नथा खणनि न, एसि ताईं शादी बि कोन कंदा। तव्हां रबन जी शादीअ जे लाइ छो परेशान थिया आहियो? जॾहिं बि उहो करे उनजी मर्ज़ी। हा जी, असां हिन जे करे परेशान आहियूं त अदा वॾे चयो आहे त रबन वारनि खे ॾाढो ठाउको ॾियणो पवंदो।
इन जे करे असांखे हथ पेर त हणा पवंदा न। उहा त मूंखे बि ख़बर आहे जेको तव्हां हुनखे ॾाज ॾींदो। जॾहिं ख़बर ई अथई त पोइ वञ, बाक़ी विच में टपो ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मां बसि एतिरो ई चवंदसि त ॿियनि जे घरनि मथां तव्हां टांडा था रखो न त किथे पंहिंजो घर न जलाए वियो। भाॼाई खे अदा वॾी गणती वाराई वई आहे। कुर्बान भाॼाई खे का बि गलती कोन्हे का। भाॼाई खे मिड़े असांखे चुग ॾियण में मज़ो ईंदो आहे। मां हक़ सच थी चवां, पर मुंहिंजो ॻाल्हाइण तव्हांखे वणंदो ई कोन्हे। जॾहिं तुंहिंजो ॻाल्हाइण वणंदो ई न आहे त पोइ ॻाल्हाईंदी न कर। जेकॾहिं मां तव्हांखे बुरो भलो चवां थी त तव्हांखे चिड़ छो थी वठे? असां पंहिंजो बुरो भलो सोचे सघूं था। तूं हरू भरू वॾड़ी थियण जी कोशिश न कर, तीअं मणको न भञी विझाए। भाॼाई जेसि ताईं तोखे दड़का न मिलनि न तेसि ताईं तुंहिंजी मानी हज़म न आहे थींदी है न। मूं माठ कई, जॾहिं उहो ॾींहुं आयो न पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि, पोइ ई तव्हां मञंदव त मां सही हुयसि। पर मुंहिंजी ॻाल्हियुनि ते तव्हां कन ई न ॾिनो। अल्लाह कंदो अहिड़ो वक़्तु ई न ईंदो जो असां तोखां सलाह वठंदासीं। ऐं पंहिंजा जेके फ़लसफ़ा अथई न इहे पाण ते रखंदी कर। बाक़ी जेकॾहिं बददुआऊं ॾेई असांजूं पाड़ूं पटी न पोइ इहा अलॻि ॻाल्हि आहे। इन में कुझु हक़ बि न सम्झो। अदा ओ अदा अचो मानी खाओ। हाँ अचाऊं था। ॾिसी थो न रमूं कीअं छोकिरी में असुर बिले जी आखियूं विझी बीठो आहे। उहे भला तूं त मलणी तुंहिंजी मर्ज़ी भले मलणी न पर अकुल ठप कोन सिखंदी जाई क़ुरान। ओ रबो पिए पिए ते पिए बाबा देर पई थे। काॾे देर थी थिए तोखे? हाँ रेवाल हाँ छोकिरियूं बीठियूं त तोखे देर कोन पई थिए। असां आया आहियूं त तोखे देर थी थिए। हाँ रबर मुंहिंजूं भेनरियूं आहिनि बाबा। हाँ असांखे ॾिसी तुंहिंजूं भेनरूं आहिनि ना। मीरा मीरा फिल्म शुरू थी वई आहे। मोबाइल किथे आहे तुंहिंजी? अरे मोबाइल मेरे मानी में रख। जल्दी जल्दी भराई शुरू कर, जल्दी कर जल्दी। जी हाँ, त जीअं हींअर फिल्म शुरू थी चुकी आहे ऐं हींअर थी रहियो आहे छेड़ो। हीरो कुटे रहियो आहे गुंडे खे ऐं ही गुंडे खे लॻो ज़ोरदार चमाट ऐं हुन सां गॾु वरी हाणे गुंडे जूं अची वियूं आहिनि रड़ियूं। तो ॾिसो अरे पीप पीप ॾियो भला हाल रिकॉर्डिंग पूरी थी वई? हाँ पूरी थी वई ऐं गुंडो बि भॼी वियो। ओदी घणी गन कट न करे अञा मां गुशो मस पियो आणांसि। अदा कट न कयूं आ तू हलण जहिड़ो ई न रहिया। पोइ हुन खे खणी कुले ते केर घर पहुचाया? ओदी यदो रबर जपा पाडो लॻो पियो आहे कुलो ॾेसा न। अरे अरे ॿुध ॿुध करे मां पाडो लॻो पियो आहे न तूं बि त रिछ लॻो पियो ई गुर्राम। सरकार खैरू मिलियो हो ऐं चए पियो हालात वारनि जो मूं मथां शक आहे ऐं हैबत लगातार मुंहिंजी जाचूसी पियो करे। चई छॾ खेरू खे जेकॾहिं हू हलार वांग जे रुख बि चढ़े त पंहिंजे वात खे बंदि रखे। जेकॾहिं हुन वात खोलियो हू हुनखे ज़िंदा छॾे ॾींदा पर मुंहिंजे कहर खां हुनखे केरु बचाए नथो सघे। खैरू आहे त ॾुखियो मल, हिकु त हथु कोन ईंदो पर जेकॾहिं हथु अची वियो त वात कोन खोले। रज़न तूं हींअर ई वञ ऐं चई छॾ खेरू खे जेकॾहिं तुंहिंजे मथां बिल्डोज़र चाढ़नि न त बि तूं पंहिंजी बिणक ई ॿाहिरि न कढजांइ। बेफ़िक्र रहो सरकार, ईअं ई थींदो। कन खोले ॿुधी छॾ रज़न, जेकॾहिं ही मसइलो खेरू जे करे ॿीहर खड़ो थियो त पोइ खेरू सां गॾु तुंहिंजी क़बर बि खोटणी पवंदी। छो त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो। अधो थो अचे कमाल खान अॼुकल्ह तुंहिंजे हमराहनि जी चुरपुर वधी कोन वई आहे? नादा साईं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, ही त रोज़ जो मामूल आहे। ॾिस कमाल खान, जेकॾहिं असां पाण ग़लतियूं कंदासीं त ॿियनि खे ग़लतियुनि जी सज़ा ॾेई कोन सघंदासीं। चङे थियण जे नाते सभ खां पहिरियों असांखे पाण खे सुधरणो पवंदो। अदा साईं इंसान ग़लतियुनि जो घर आहे पर हाणे मुंहिंजी कोशिशि इहा रहंदी
त मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे का बि शिकायत जो मौक़ो न मिले। हा, बाक़ी केरु मूंसां दुश्मनी निभाइण लाइ कूड़ा इल्ज़ाम हणनि था, वो अलॻि ॻाल्हि आहे। कमाल खान, इन ॻाल्हि खां तूं बेफ़िक्र रह, छो त मां माण्हुनि जो धनार आहियां। कूड़ ऐं सच खे परखण मूंखे चङी तरह ईंदो आहे। खुद न राति सोचां पई तोसां हिकिड़ी सलाह कयां, पर ॿार वेठा हुआ न तोसां ॻाल्हाए कान सघियसि। हाणे मूंखे अॻु में ई थिए थी देर, जे न वॾेरे खे ख़बर पई त ज़मीनुनि ते कमदार खुदनि चक्कर हणे ई कोन थो, सॼो ॾींहुं घर में पियो आहे न, त पोइ मूंखे कमदारीअ मां कढी छॾींदो। कमदारी थी वञे, छो कमदारी वेंदी? हाणे मूं वटि 5 मिंट वेहण सां तुंहिंजी कमदारी वई न, वेठी आहियां ऐं पाणे तोखे कमदारी वठराए ॾींदसि। मूं वटि कमदारी रहे न रहे, तूं पंहिंजी मक़सद जी ॻाल्हि कर। ऐं इहो पई चवां, रईस वॾे जे मरण खां पोइ रईस गफ़ार खे रुख़सार खे वीचारनि खे औलाद त थी कान, हा हाणे इन खां पोइ मिल्कियत जो वारिस केरु थींदो? ख़बर अथई न, यो कमाल खान। हाणे कहिड़ी नई ॻाल्हि कई? यकीनन हू नंढो भाउ आहे कमाल खान, गफ़ार खान खां पोइ सॼी मिल्कियत जो मालिक उहो ई बणबो। छा तूं ऐं मां बणबाज़े छा? इन सॼी मिल्कियत जा वारिस असीं थी सघूं था, जेकॾहिं तूं थोरो दिमाग़ ते ज़ोर ॾी ऐं अकुल खां कमु वठी न, इहा मिल्कियत असां खां परे कान्हे। उहो कीअं भला? उहो ईअं त असांजी छोकिरी शानी कंहिंखां घटि न आहे, ऐं उन जो रिश्तो जेकॾहिं इन कमाल खान सां थी वञे त पोइ छा थो भाई? हाणे ॿुध भाई, हिकु त इहो रिश्तो थींदो कोन, पर जे थी बि वियो न त इन रुख़सार ऐं रईस गफ़ार खान खां अॻु में पाण ॿई पूरा थी वेंदासीं। हाय हाय, ॻाल्हियूं ऐं बतियूं। मूं त इहो ॾिठो आहे त वॾेरनि जा जेके बि कमदार आहिनि न, वॾा शरारती हूंदा आहिनि, पर तूं किथे वियो आहीं? अकुल जी शरीफ़ कान अथई। तुंहिंजे दिलि में जेकी बि खिचड़ी पचे थी न, उहा खुली ॻाल्हि कर। अथई छा अंदर में, ॿुधाए। ॿुध खुद न, ही जेको रईस कमाल आहे न, आज़ाद क़िस्म जो माण्हू अथई। हा, ही पंहिंजे भाउ गफ़ार वांगुरु इहो डिॼणो बिॼणो कोन्हे, ही पाण सॼे ॻोठ ते हुकुमरानी कंदो आहे, हुकुमरानी। हा, पर सदाईं इन गफ़ार खान जी लत कमाल खान जी ॻिची ते हूंदी आहे। पर तूं सोच, कमाल खान इहो न चाहींदो हूंदो त इहा लत मूं तां हटी वञे। हा, इहो त मां बि ॾिसां थो त कमाल खान पंहिंजे भाउ खां बाग़ी थी चुको आहे। सिर्फ़ु हिन रईस गफ़ार खान जे ख़ौफ़ खां कुझु कोन थो, हुन करे गफ़ार खान जी इज़त कंदो पियो अचे। मां बि इहो ई त चाहियां थी चरिया त तूं कंहिं बि तरीक़े सां कमाल खे राज़ी कर त असांजी छोकिरीअ जो रिश्तो वठे, पर हुन खां अॻु में तोखे मिड़ई हुन जी सलामी भरणी पवंदी, हुन सां लह विचड़ में ईंदो कर। भाई वॾी का सियाणी थी वई आहे तूं बि। बसि हाणे सम्झी वियुसि, कमाल खान जा कन भरींदुसि न रईस वॾे, जेको भाणस अथसि गफ़ार खान जे ख़िलाफ़। ऐं इन खां अलावा कमाल खान जे ख़िलाफ़ वरी गफ़ार खान जा कन भर, जी ॿिन्हिनि भाइरनि में थी पवे छेड़ो। पोइ मज़ा ॾिस, रुगो तूं हूंदे, तूं जो हुकुम हलंदो, जीअं चवंदे तीअं थींदो। बुत में सूर ऐं बुखार बि आहे, मथे खे चकर बि अचनि पिया, ऐं हवेली ते वञण बि लाज़मी आहे। ना, जेकर तबियत सही नथी त हवेली ते वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? रिज़्क़ रब पाक जी ज़ात में, तूं आराम कर। ॻाल्हि रोज़ीअ जी नाहे हलण, धीअ कलसूम हिते हूंदी हुई, मां न वेंदी हुयमि त जीजा हुनखे घुराए वठंदी हुई। हाणे त उहा बि हिते कोन्हे, हवेली ते हाणे का बि नौकराणी न आहे। जेकॾहिं मां न वयसि त जीजा होश मां निकिरी वेंदी। कावड़ करे छा कंदी? वधि में वधि तोखे कम खां जवाबु ॾींदी न, भले ॾेई छॾे। पर जान खां वधीक नौकरी न आहे। तूं माठ करे घर में वेह, मां वञा थो दुकान तां गोरियूं वठी थो अचां, खाई आराम कर। जे तबियत ठीकु हुजे त शाम जो वञजांइ, न त पाण जीजा सां कंहिं न कंहिं मासीअ खां कमु कराए छॾींदी। न हलण न, मूंखे वञिणो पवंदो, थोरो घणो कमु करे अचां। जेकॾहिं न करे सघियमि त मोकल वठी मोटी ईंदसि। मर्ज़ी जी मालिक आहे, मां तोखे छा थो चई सघां।
सकीना सकीना आगे सकीना सकीना छा थियो चाचा छा थियो? अरे सही बुखार करो ना बोला गुलाम जल्दी अच ॾिस चाची खे छा थी वियो? चाची चाची अम्मा अम्मा पानी खड़ी जल्दी करिए पानी हाँ वही जल्दी कर सकीना हाँ सकीना बोला तू क्यों पानी पिया रे अम्मा पानी पी अम्मा सकीना पानी पी अम्मा जो मथो तो सजो बाहि तो भरे लगे तो बुखार मथे ते चढ़ी वियो अथसि तू अम्मा सभे तो मां डॉक्टर खे वठी अचां तू छो तो घबराए मां वेठो आहियां न तू अम्मा जो ख्याल कर लावी तू अम्मा जो ख्याल कर त मां रिक्शो कराए अचां हा जल्दी वञी रिक्शा कराए अच मां वेठी आहियां चाची वञा चाची ओ चाची छा ॻाल्हि आहे सुणल साईं अॼु कावड़ में सफ़ा मुंहुं सुर्खीअ वांगुरु लाल लॻो पियो अथई सुबुह खां वठी इहा माई निभागी कम वारी आई नाहे घर जो सॼो कमकार रुकियो पियो आहे तव्हां ॿुधायो हाणे इहो कमकार केरु कंदो घर जो माई ॾे न्यापो कयो अथई घर में केरु आहे जो माई ॾांहुं न्यापो मोकिलियां कमाल खान खे मोकिलियां या तव्हांखे मोकिलियां उनजो बंदोबस्त बि कयां थो ऐं तुंहिंजे लाइ कंहिं ॿी नौकिरियाणी जो बंदोबस्त बि कयां थो कहिड़ो बंदोबस्त कंदे घर जे कमकार लाइ मां तोखे नंढड़ो छोकिरो रखे थो ॾियां बाक़ी नौकिरियाणीअ लाइ तव्हां पाण बि जांच कयो मां बि जांच कयां थो नौकिरियाणी त रखणी पवंदी माई सकीना अक्सर करे हाणे बीमार थी रहे इन करे नौकिरियाणीअ लाइ कमदार खे चयो त उहो पंहिंजी छोकिरीअ खे मोकिले रुखसार बेगम कमदार खे त चवां थो पर उनजी छोकिरी कम ते अचे बि त सही न सॼो ॾींहुं छोकिरी घर में वांदी वेठी आहे कमदार ते ज़ोर रख त पंहिंजी छोकिरीअ खे कम लाइ हेॾे मोकिले ऐं हा हिकिड़ो नंढड़ो छोकिरो बि ॿाहिरें कम लाइ रखी ॾियो रुखसार बेगम तूं कावड़ खे थोरो घटि कर सुभाणे ताईं ॿई अची वेंदा बाबा रक्षा अची वियो आहे बाबा पुट मारे की सहारो ॾेई उथार त सही बाबा उठ सकी ना बाना हलण जी ज़रूरत न आहे हाणे मां ठीकु आहियां अम्मा छा थियो आहे ख़ैर आहे मां ख़ैर आहे तूं परेशान न थी बसि बुखार आयो थोरो चकर अची वियो हाणे मां ठीकु आहियां बसि थोरो मथे में सूर चाची डॉक्टर खे ॾेखारणु लाज़मी आहे मां रक्षो बि कराए आयो आहियां ऐं ॿियो त पैसा बि आहिनि मूंखे उथ चाची उथ हल ॾेखारे था अचो न डॉक्टर खे सकीना ज़िद छो थी करे चवनि था त डॉक्टर वटि हल त वञी डॉक्टर वटि की तबियत जो ॿुधाए ठीकु थी वेंदी आहे मां पैसा करे थी अचां भेण पैसनि जी ज़रूरत न आहे आहिनि मां वटि पैसा लाली तूं जल्दी कर अम्मा खे सहारो ॾे त हलूं उथ चाची मां ऐं गुलाम तोसां गॾु आहियूं ठीकु आहे बा मां हलां थी अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो मां बि हलां थी मीरा भेण तूं बाबा जो ख़्यालु कर लाली मां डॉक्टर खे ॾेखारे था अचो अम्मा खे अचो मां हा बाबा गुलाम बाबा डॉक्टर की सही हकीकत ॿुधाइणी पुट हाँ बाबा हाँ परेशान आराम से आस्ते 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 पुट अचो लाली आ जल्दी आ आस्ते आस्ते यार तो के बात अम्मा घबराए न तो बाकी जल्दी ठीक थी पुट कमदार अचे पियो पेर ठाहिणा पवंदा न त एक ॻाड़ी हणी हणी मथे में सूर विझी छॾी थो कमदार जी ॻाड़ी इहा ॿुधणी पवंदी रातियो घर ताईं कढींदो पाण छॾियो ये छते कोरी वारी या ड्रैग ताजी खुटे ई कोन थी कुछ कम भी कंदा कयो एड़ी का भी गाल ना है कमदार अरे ॿुधो रईस वॾो ज़मीन ते आयो या कोन असां त रईस वॾे के ना है ॾिठो भला रईस नंढो कमाल खान कमदार रेसन जी ख़बर तव्हांखे हूंदी असां ग़रीबनि खे कहिड़ी ख़बर निभागा मां ॿाहिरि वेलोसि तॾहिं थो पुछांव ॿाहिरि काॾे वियो हुए रईस जे कम सां वियोसि रेस जो कहिड़ो कमु हुयो हाणे साईं तव्हां हो सभु ठाहूका तव्हांखे सभु कुझु ॿुधायां त रईस मूंखे छो घुरायो निभागो कमु कयो पंहिंजो
छो घुरायो है काॾे वए अहिड़ी लठण थो मांजो कम ठीन कम पता लुकमान तोखे छा थो लॻे बचंदी? कुर्बान मूंखे लॻे थो त कोन बचंदी। कांजो सिर खणण जे लाइ वरी पोयां पिया हो। अदा वॾा मुआरी ससु खे गुलाम अस्पताल खणाए वियो आहे। कुर्बान उहा ॻाल्हि पोइ करे त बचंदी या कोन। जेकॾहिं हू पाणी पूरी थी वञे थी त अल्लाह खे गुलाम पाणी पूरो करे छॾींदो। अदा जेकॾहिं गुलाम ईअं करे थो न इहो जेको रबन आहे न मीरा खां आङुर चूपे। 5 लखनि जी छोरे खे लालच ॾिनी आहे तव्हां छा था सम्झो त पीउ खे छॾे ॾींदो? पुलिस जो थोरो ख़ौफ़ अथसि न त घणा ॾींहं अॻु में उन्हनि खे पूरो करे छॾिया। सम्झां थो त गुलाम जेको आहे न मां खे बुखार जी सुईअ जे बदिरां ज़हर जी सुई हणाए छॾे। अथई अहिड़ो कमीनो माउ खे मारे विझंदो ऐं पीउ जी निड़ी मथां लत रखंदो। 5 लखनि लाइ अॻु में रस्तो कंदो पंहिंजो साफ़ पोइ ॾींदो रबनि वारनि खे जवाबु। अदा वॾा मां बि त इहो ई थो चाहियां त ईअं ई करे। अल्लाह ख़ैर करे अलाए छा थियो आहे मां। अम्मा पंध परे त कोन ई वञी करे ॾिसी अच या हीअं कर फोन करे छोकिरी मीरा खां पुछी वठ। अम्मा मां फोन कई आहे मीरा खणे ई नथी। पोइ घरां वञी जांच करे अच न। हा बाबा मां अचां थी। अदा मीरा वारनि जे घर थी वञा अलाए चाची जी तबियत सही न आहे। अदा गुलाम उन खे खणी वियो अस्पताल में। मां मीरा वटि वञी जांच करे अचां। वधी तूं वञी पई थी बाक़ी घोट वेही त छा थो करे? घोट जे पेरनि खे साईं असल मेहंदी लॻी पई आहे मेहंदी तॾहिं त खट तां लहे ई कोन थो। मुंहिंजे पेरनि खे मेहंदी कान्हे लॻल पर हू रक्शे ते विया आहिनि। छा मां हुननि जे पोयां गॾा गारे ते वञा? अदा जेकॾहिं ॿाहिरि निकिरी वञी आहे कंहिंखे मिंट मेड़ करी आहे त तोखे मोटरसाइकिल ते न वठी वञंदा? अब्बा हिन जे पारां चुरे केरु? मां खणी न वियुसि तव्हां आया हो न पोइ तव्हां वञो तव्हांखे कंहिं रुकियो? अदी तूं जल्दी वञी मीरा खां जांच करे अच। जेकॾहिं वापसि मोटी आया आहिनि त ठीकु आहे जेकॾहिं न त तूं मोटी अची असांखे ॿुधाए त मां या दोराणो मोटरसाइकिल ते निकिरी था वञूं। ठीकु आहे दा जांच करे थी अचां। हा वञ जल्दी मोटी अचां मां बि हथ मुंहुं धोई वठां भला। हे त वठंदा अचां थी। हल्दी भला फिल्म मां ॾिसां। बाबा कंहिंजी मूंखे ॾे मां त तुंहिंजा छा पर जी सेट कयां हा ते विशा पर सेट कयां बाबे मोह ठाहियो अथसि बाबे जो अथा छॾ पापा खे पाणे ई तयारु थी वठंदो। तूं हल हथ मुंहुं धोई वठ त निकिरूं। वदा जी ए शींहं जा मुंहुं त मींहुं धोईंदा आहिनि न जाई बुरा न। हल भला ठीकु आहे अदी अचे त पोइ निकिरूं था। जेकॾहिं मुंहुं कोन धोतोसीं त शहर मां तड़े थोरी कढंदा न। हा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।